हाणे वरी हिकिड़ो ॿियो मसलो तव्हांखे नेट ते मिलंदो। अमीर मुआविया नबी साईं जे प्यारे साहब अली साईं खे गारियूं ॾियारींदो, मेंबरनि ते गारियूं मिलियूं, मेंबरनि ते गारियूं। मां इन टोटलनि खे चैलेंज थो कयां, क़यामत जे सुबुह ताईं अमीर मुआविया साईं पाण गार ॾिनी हुजे केरु साबित कराई। इहो कॾहिं कोन चवंदा त साईं ॾिनियूं, ॾियारींदो हो। ऐं उन ते दलील कहिड़ा पेश कंदा, अचो त उन्हनि जो टोड़ कयूं। हाणे जेके चवनि था गारियूं ॾियारींदो हो, उन्हनि वटि ॿिनि क़िस्मनि जा हवाला आहिनि। घणनि क़िस्मनि जा? ॾाढियां ॻाल्हायो। घणनि क़िस्मनि जा? ॿिनि जा। हिकिड़ा आहिनि हदीस जे किताबनि जा, ऐं हिकिड़ा आहिनि तारीख़ जे किताबनि जा। उन्हनि ॾे वञण खां पहिरियां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां, इहो उसूल फ़िक़्ह में उसूल आहे त हिकिड़े पासे क़ुरान हुजे, हिकिड़े पासे ख़बरे वाहिद हुजे। ख़बरे वाहिद माना नबी साईं जी उहा हदीस जेके हिकिड़े रावीअ हर दौर में हिकिड़े रावीअ रिवायत कयो हुजे। हिकिड़े पासे क़ुरान अचे, हिकिड़े पासे हदीस अचे। क़ुरान हिकिड़ी ॻाल्हि चवे, हदीस ॿी ॻाल्हि चवे। सुन्नी मुजाहिद केॾे वञण? अचो त उसूल फ़िक़्ह जे किताब उसूल शाशी जी इबारत पढ़ा, जेका ख़ासि ऐं आम जे बहस में अल्लामा निज़ामुद्दीन शाशी फरमायो, फ़इन क़ाबलहु ख़बरुल वाहिद अविल क़ियासु फ़इन अमकनल जमउ बैनहुमा बिदून तग़यीर फ़ी हुक्मिल किताबे युअमलु बिहिमा व इल्ला युअमलु बिल किताबे व युतरकु मा युक़ाबिलुहु। इमाम निज़ामुद्दीन शाशी तो चवे हिकिड़े पासे क़ुरान हुजे, हिकिड़े पासे ख़बरे वाहिद हुजे, पोइ तूं कोशिश कर त ॿिन्ही ते गॾु अमल कर। पर जे नथो करे सघी त क़ुरान ते अमल कबो, हदीस खे छॾे ॾिबो, छो त क़ुरान जो दर्जो वॾो आहे। हाणे जेकर को माण्हू तोखे हदीस का आणे ॾे, उहा हदीस के सहाबीअ जे बारे में नक़्स जे तनक़ीस ते दलालत थी करे, पर क़ुरान थो चए वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना, पर क़ुरान थो चवे मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फदलन मिनल्लाहि वरिदवाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रइन अखरज शतअहु फआज़रहु फस्तग़लज़ फस्तवा अला सूक़िही युजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार वअदल्लाहुल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। सुभान अल्लाह। कारे कयूं क़ुरान? क़ुरान चवे हक़ ते उसूल ॿुधायोमांव त हदीस अचे, ऐं हिकिड़ो इहो त उसूल शाशी मां। ॿियो इमाम नववी शरह सही मुस्लिम में किताबुल फदाइल में बाब फदाइल अलीजिन इन में लिखियो त जे ॿुधो थोरो सम्झो मठड़ा, सहाबे किराम जो मकाम ॿुधो। ज़ईफ़ हदीस न, सही हदीस एड़ी तव्हांखे केर ॾे जंहिंमें सहाबीअ जी घटिताई थिए न। इमाम नववी फरमायो क़ालल उलमाउ अल हादीसुल वारिदतुल लती फी ज़ाहिरिहा दखल अला सहाबियिन, एड़ी हदीस जेका सहाबीअ जे मथां हमलो करे, यजिबु तअवीलुहा,
उन हदीसन जी तावील करन वाजिब कालू वला यक़उ फी रिवायात थिकात इल्ला मा युमकिनु तावीलुहु या तावीलुहा ऐ सिकात यानी मोतबर राविन जे रिवायत में या काल वाके कदह कन थिया मना ये थींदो आ त भली सिक्का रावी हुजन उन हदीस जी तावील कबी बउसूल तहां के बुधायम हाणे अजो तवे रिवायत जेके सही मुस्लिम शिया या उन्हनि जा यार पेश कंदा त 6620 नंबर रिवायत में मन अक अंत सुफ अबा तुराब केड़ी से तोखे मना कयो आ जो तू अबू तुराब ते सब न करी इन रिवायत के वठंदे शिया या शियन जे दामन में पलचंद चंदा अबा ता जे सही मुस्लिम में पियो त अमीर मुआविया नबी करीम जे सहाबी साद बिन अबी वकास के अली साईं जे खिलाफ भड़कायो हो इहा रिवायत बुधी असा जे कच्चे अकीदे वारा सुन्नी मुतज़लज़ल थी वेंदा पर लारकाने वारो मुतज़लज़ल थियण जी का जरूरत काने का अहले सुन्नत जो अकीदो कल्ब हक ते हो क़यामत ताई अहले सुन्नत जो अकीदो हक ते आहे। रिवायत केड़े किताब में मुस्लिम में बुखारी शरीफ ऐं मुस्लिम शरीफ जो हिकिड़ो पंहिंजो मनहज आहे माना ईअं कोन्हे त बुखारी में जेकी रिवायत हुजनि त ईअं जो सही आहे बस खणो खुद इमाम बुखारी में ॿिनि क़िस्मनि जूं रिवायतूं आहिनि हिकड़नि खे चइबो आहे मुस्नदन ऐं ॿियूं रिवायतूं हूंदियूं आहिनि मुअल्लक़ मुअल्लक़ माना जंहिंमें बुखारी सनद कोन आणींदो मुस्नद में सनद आणींदो मुअल्लक़ में न वरी मुअल्लक़ में ॿुधो इमाम बुखारी जे रिवायत जा ॿ तरीक़ा आहिनि हिकड़ी रिवायत खे आणींदो मालूम जे सीगे सां जेके अरबी में चवंदा आहियूं जज़्म सां जज़्म माना यकीन जे सीगे सां ऐं ॿिए में आणींदो तमरीज़ जे सीगे सां माना मजहूल जे सां कॾहिं चवंदो ज़ुकिर कॾहिं चवंदो युज़करो बुखारी शरीफ जी इहा नहज ऐं मुस्लिम शरीफ जी नहज मुस्लिम जी रिवायत के खणी अचे चवई मुस्लिम लिखो इमाम मुस्लिम फरमायो मां पंहिंजी सही मुस्लिम में बिन किस्मन जूं हदीसूं आंदियूं घणनि किस्मनि जूं सही करायो बिन किस्मन जूं हिकड़ी हदीस जन खे उलमा चवनि था इसालतन उन जो दर्जो थोड़ो मथे आहे इमाम मुस्लिम जो ही मुस्लिम जो मुकद्दमो इन में पाण फरमायो فإننا نتوخى أن نقدم الأخبار التي هي أسلم من العيوب من غيرها وأنقى من أن يكون ناقلوها أهل استقامة في الحديث وإتقان पहिरियों रिवायतूं उन्हनि राविन जूं आणींदुस जेके रावी हाफिज़े में इत्कान में वधीक मजबूत हन हिकड़ियूं रिवायतूं उन्हनि क़िस्मनि जूं जन जा रावी हाफिज़े में सघा हन मजबूत हन उन्हनि जो दर्जो वॾो आहे ऐं ॿिए क़िस्म जूं उहे रिवायतूं जन जा रावी एतिरे दर्जे जा कोन्हे के हिकड़ियूं रिवायतूं इसालतन ॿियूं मुतताबिअतन जेके रिवायतूं मुतताबिअतन अचनि उहे उन दर्जे जूं कोन आहिनि इहा रिवायत जेका शिया या शियन जा पोइ लिग पढ़ंदा आहिनि मां मन अंत सुब अबा तुराब इहा रिवायत मुतताबिअत मामा वॾे दर्जे वारी कान्हे का इहा रिवायत घटि दर्जे वारी आहे ऐं अहिड़नि मसइलनि में घटि दर्जे वारी रिवायत क़बूल न अहिड़े दर्जे में मसइले में मज़बूत दर्जे वारी रिवायत हलंदी आहे। सुभान अल्लाह।
अच्छा बियो इन रिवायत में हिकिड़ो रावी आहे जंहिंजो नालो आहे बुकेर बिन मिस्मार। छा नालो अथसि? बुकेर बिन मिस्मार। तारीखुल कबीर में इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो फीह नज़रुन। ही तारीखुल कबीर बेरूत जो छापो मुअस्ससतुल कुतुब सकाफिया बेरूत। इमाम बुखारी चे तो ही बुकेर बिन मिस्मार जेका रिवायत पेश कन था उन जे बारे में फीह नज़रुन। इन जो मतलब छा? फीह नज़रुन जो मतलब छा? वरी इन जे लाइ हिकिड़ो ॿियो किताब अल मौक़िज़तु इहो लिखियो इमाम ज़हबी। ऑपरेशन कयूं त वरा चऊं त कयूं न बा, हथ मथे खणी तो जो सुभान अल्लाह। इमाम ज़हबी फरमायो त जॾहिं इमाम बुखारी फीह नज़रुन चवे माना के रावी जे बारे में चवे इन रावीअ में नज़र आ। नज़र जो मतलब छा है? नज़र जो मतलब इहो वा फहुव युरीदु अन्नहु शदीदु दुफ़े। इमाम बुखारी चए थो त इन रावी जे रिवायत में सिर्फ कमजोरी न शदीद कमजोरी आ। हाणे मां तहां खां थो पुछां इहा रिवायत कमजोर आ ज़ईफ़ आ? ज़ईफ़ रिवायत इन मसले में मक़बूल न है। इन मसले में सही सनद सां का रिवायत आई कान का। इहो त बस हो सनदन। ॿियो बस अथव मतनन। मतन माना हदीस खे ॾिसो। हाणे हदीस में छा आहे? हदीस न आहे असर। उन में छा आहे त मां मनअक नबी से जो सहाबिया हजरत सअद लफ्ज़न ते थोरो गौर कजो मिठड़ा। लफ्ज़न में ॾिसो ए लफ्ज़ सअद जा कोने, ए लफ्ज़ हन बुकेर जा। ऐं बुकेर जे बारे में मूं तव्हांखे ॿुधायो त इमाम बुखारी चयो त सफ़ा कमज़ोर रावी आहे। ईअं कोन्हे त अमरनी मूंखे हज़रत मुआविया चयो, पर हू थो चए त सअद खे मुआविया चयो। जेको रावी ज़ईफ़ आ उन जी ॻाल्हि कीअं मञूं? हिकिड़ी ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि त इहा रिवायत इन में हिकिड़ो लफ़्ज़ आ सब या सुब्बु सबन फहुव साबुन। सब जी माना ही कंदा आहिनि कार ॼण। छा कंदा आहिनि माना? ॻाल्हायो। अबा हज़रत अमीर मुआविया हुनखे जो गारियूं कोन ॾिनी हली सही खे गार माना कंदा आहिनि। पर मां लारकाने वारा तहां खां थो पुछां गार ॼण भलो कमाया बुरो? ॻाल्हायो। गार भलो कमाया बुरो? मदीने जा साईं था फरमाइनि बुखारी शरीफ में रिवायत सिबाबुल मुस्लिम फुसूकुल व क़ितालुहु कुफ्र। मुसलमान खे गारियूं ॼण गुनाह वा। थोरो समझो। ही था चवनि त हज़रत अली साईं हज़रत मुआविया हज़रत अली अल्लाह हिकिड़े सहाबीअ खे चयो तोखे कंहिं झलियो आहे मां मनअक अन तसुब अबा तुराबिन। कंहिं झलियो अथई जो तूं अबू तुराब खे घटि वधि नथो ॻाल्हाई। मां चयोसीं तहीं हिन जी माना था कयो सब जी गार। गार ऐं गार बुरी आहे न? ॻाल्हायो। गार बुरी आहे न? जे इहा माना कयो था हू था कनि असीं कोन कयो। जे इहा माना कयो था त मां तव्हांखे बुखारी शरीफ में बाब कौल नबी जुल्द नंबर 4 में हज़रत अबू हुरैरा खां हिकिड़ी रिवायत थो ॿुधायां जंहिंमें इहो आहे त मदीने जे साईं फरमायो जंहिं मोमिन खे मूं सभु कयो। जे शीयन वारी माना वठूं त माना जंहिं मोमिन खे मूं गारियूं ॾिनियूं
हाणे लाल कानी वारा फैसलो कर जे सब जी माना कारा बुरा लफ्ज है त नबी साईं तो चवे। ये रिवायत बुखारी शरीफ में मदीने जे साईं जे प्यारे सहाबी हजरत अबू हुरैरा का किताब दावत में जुल्द नंबर 4 में सफ़ो नंबर 203 ते पान फरमाइंदा अल्लाहुम्मा फअय्युमा या फअय्यमा मुमिन सबबतुहु फजअल ज़ालिका लहू कुर्बतन यौम मल क़ियामत। मुझा मौला जे मोमिन के मुंह सब कयो उन मोमिन जे ला यो सब क़यामत में सवाब जो ज़रियो कजा। अबा जे सब जी माना गुनाह कंदो त नबी गुनाह कीअं कंदो। जे सब जी माना गुनाह वा त यो गुनाह सवाब कीअं बणजंदो। नतीजो ही निकतो त सब जी माना रुगी गारियूं नाहे रुगी बुरा लफ्ज़ तनकीद करे करे के मानव जेला इस्लाह जेला सुधारे जेला सुधरण जेला पुट पी जी पी पुट जी मुर्शिद मुरीद जी उस्ताद शागिर्द जी मथा इस्लाह जेला तनकीद करे उनके अरबी में सब चेबो हजरत अमीर मुआविया जेला जिते बे सब जो लफ्ज मौला अली लवा उते कार मुराद कने पर हजरत उस्मान जे किसास बदले वठण जे मुतअल्लिक हजरत अमीर मुआविया तकरीरू कराई दो त उस्मान जो बदलो वतो वनी मजलूम सहाबिया भी डिठे जो उन सहाबिया के रोजे जी हालत में उन जे घर वारी के अंगुरियों उन जो कटी वयो उन सहाबी जे दाढ़ी मुबारक मां वठी करे उन के शहीद कयो वियो। उन जी शहादत जे टाइम ते उन जे जिस्म मारत जा कतरा अल्लाह जी कुरान पे किया एड़े सहाबी जी किसास जो मुतालबो हुआ मुतालबे में अमीर मुआविया तनकीद खताए इज्तिहादी जे बिना ते कदो हो यो गुनाह नहीं पर एक बे जे इस्लाह जो जरियो जे मिठड़ा सब जी माना कभी गुनाह तब नबी सही गुनाह कंदो छा गलायो ही दरसी नबी सही के न छड़ी गुस्ताख द आहिन सही मुस्लिम शरीफ में जी सही इयो वरी खिलाफत जो मसलो आ इयो आहे खिलाफत इमामत जो मसलो हीर था लू हजरत अमीर मुआविया ते इयो रुगी खैर सां निपटायूं त बगंज थियो। रिवायत मुस्लिम शरीफ में जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 246 ते आहे त जंगे तबूक में सरकार मोटिया पे बिन साहबन के क्यों तो चश्मे ते हलो खुलासो तो बताया चश्मे ते वञो पर पानी पीण में केर तकड़ न करे। कुछ सहाबी वठी तकड़ा भगा तकड़ कयो पानी पीतो नबी सही उन्हनि खां पुछो हल मसस्तुमा मिम्मा इहा शैअन तहां उन मां पानी पीतो साहबन चयो काला नअम हबीबा पीतो सी उदो फसब्बहन नबियु नबी सही उन्हनि खे सब कयो जे हिनन वारी माना वठूं तो सब माना गुनाह तो पोइ छा चवंदा हुजूर जे बारे में इन खे चइबो आहे अरबी ज़ुबान में जाहिल जेके लुगत जी तहकीकियत जो इल्म है। इहा रिवायत मुस्लिम में नतीजो निकतो त सब जी माना गारन तनकीद के सरजमश करण वरी बी रिवायत बुखारी शरीफ जी बे जुल्द में हजरत अमीरुल मोमिनीन फारूक आजम फारिके हक्को बातिल इमामुल हुदा ॾाढा
सारे सुभान अल्लाह चो फारके हक्को बातिल इमामुल हुदा जानिशानी अदालत पेला हूँ सलाम मुस्तफा जाने रहमत लाखो सलाम मुस्तफा जाने रहमत वो उमर जिसकी आता पेशे दास कर लारकाने वालों अजीब उमर जे दुश्मन ते जहन्नम आशिका रात में कहनी चाहो वो उमर जिसकी आदा पेशे दास कर उस खुदा दोस्त हजरत पेला सलाम मुस्तफा जाने रहमत लाखो सलाम शमे बज़्मे हिदायत बेला फारूक आजम जो जमानुमा हजरत अब्बास नबी सैयद जे चाचे ऐ हजरत अली में इख्तिलाफ थी पियो अबा इख्तिलाफ एक थींदा घरन में भी थींदा इल्मी इख्तिलाफ है हजरत अब्बास अमीर उमर वट ताह खणी आयो या रिवायत बुखारी में बे नंबर जुल्द में मौजूदा उदो बई जना आया हजरत अली सही हजरत अब्बास पर छा कयो फअसब अली व अब्बास अली अब्बास एक बे ते सब कयो अदा सब माना जी हुनन जी वठो गार तो वो गार तो गुनाह वा अली सही गुनाह कंदो जा हुनन जे अकीदे में तो मासूम आई वरी चाचे के गारियूं ॾींदो छा चाचो नबी जो बा अली जो बा अब्बास अली के सब कयो नतीजो ही निकतो त सब जी माना चओ गुनाह ना है चओ सब जी माना घट वध गाल्हाइण सब माना जरे पाण में जो इख्तिलाफ थे एक बे ते तनकीद करण यो गुनाह ना है वरना जे सब जी माना गारियूं कंदो अली साईं जे बारे में छा फतवा हजरत अब्बास जे बारे में छा फतवा मदीने जे साईं जे बारे में छा फतवा लारकाने वारो नतीजो ही निकतो त इहो निसोरो कूड़ा अली साईं के अमीर मुआविया गारियूं न पर खुद शीयन जे किताबन मां साबित त हजरत अली जो शान बुधी अमीर मुआविया रोंदा रहंदा किताब जो नालो अल अमाली शेख मुफीद सदूक आले तशी जो कुछ जो वडो मुजतहिदा समझो हा वडो मुजतहिदा उन जे मजलिस जो किताब मजलिस नंबर आहे 91 किताब छपियो आ कुम ईरान मां उन में रिवायत इहो मुल्ला बाकर मजलिसी जे किताब बिहार और अनवार में वाही इहो मुरव्वज साहब शीयन जे किताब में वाही सुन्नन जे किताबन में वाही पर दलील जे जो मते मुकाबिल मनी हजरत अमीर मुआविया वट एकड़ो शख्स आयो दरार बिन तमुरह जी जो आयो तो हजरत अली सईद अमीर मुआविया चुस सफली अलीयन अली जी तारीफ तबदा है साडा मुश्किल कुशा है अली जे दे दर ते ने बन दे वली ताब
चो साडा मुश्किल कुशा है अली जेदे दर ते ने बनदे वली हाय हाय काबा है तो ये खाने खुदा मैंने मुर्शिद से यमने दी जा नारे हैदरी या अली जो काबा है तू ये खाने खुदा मैंने मुर्शिद यमने दी जा साडा मुश्किल कुशा है अली जेदे करते ने बनदे वली अमीर मुआविया चयो अली जी तारीफ बुधा ता दुश्मन जो बोलनो गलायो दुश्मन जो नालो खणे ये मानू जेके हजरत अमीर मुआविया ते काबलिया वेचान अमीर मुआविया जो नालो खजे जुलाब खां बुरो नाराज तो पवन मां को तो चवा शेख मुफीद सदूक 91 मजलिस में तो चवे उन दरार बिन नमरा के पान फरमायो अली जी तारीफ तकर जी से अली जी हां अली जी छाची फइजा तबस्सम फअन मिसले अल-लुलुल मंजूम ओ मौला अली जरा खिलंदो हो उन जे वात मुबारक जा दंद चमकदा जी मोती चमकदा है वो हजरत अमीर मुआविया चुप करे थोड़ी बैठो हजरत अमीर मुआविया छाचो जिदनी मिन सिफतिही अन्या वधीक बुधा वधीक है मां भला वधीक बुधाए वली से जो मुस्तफा चंद्रुआ उल जो तारो अली सुबह इस्लाम जो आसता रो अली मुस्तफा चंद्रुआ मर्द थी ही मला ईदों में तान हो काफिर ने सारे ये तक तो काल हो आहे इतरी सले छोट का रो अली सुबह इस्लाम जो आसता रो अली मुस्तफा चंद्रुआ जीनते फकर हुस्न फितरत हो अगले सुन्नत जले रब जी रहमत हो ये मैं हतमत गणी जो सुभान अल्लाह वाह सही वाला करने वाला अला मदीनों ने कारे में जीनते फकरमा हुस्न फितरत हो अहले सुन्नत जले रब जी रहमत हो भागवा रो बिला शक भला रो अली अखनी जो सुबह इस्लाम जो आसता रो अली मुस्तफा चंद्रुआ अमीर मुआविया से जो अन्या बता साईं बस अन्या बता हाय ओ लाल खाने वाला चो सुभान अल्लाह ओ मदीने में चो सुभान अल्लाह हे विधान में पूरा विड़ी प्या तो जेड़ा हाजा जो विड़ा तुझी वेड़ पैसे ते तुझी वेड़ मान बताए ते तुझी वेड़ माल रह ते तुझी वेड़ जमीन ते हे मुस्तफा जा यार रहा दिलदार रहा दिल ठा रहा सुनने जा गम खा रहा अड़ियन जा आधा रहा अली मुश्किल कुशा चयो ओ दरा अमीर मुआविया ओ दरार अन्या वधीक तबुधा अन्या वधीक जे तो हाजिर साईं ओ अली जे को रात जो सुमरण रात जो भी अल्लाह जी इबादत कंदो हजरत बेटा साईं रहमतुल्लाह अलैह तो फरमाए सारी रात सुबहान जागी जन याद कयो तंजे अब्दुल लतीफ जे मिट्टी लधो मान कोड़ी कन सलाम आगे अचो तंजे सारी रात सुबहान असा जी सारी रात फिल्मू
गाना नाच हराम क्यों बुराई शराब सारी रात सुबहान फरमाए तो सारी रात सुबहान सो दो कर साहिब साहब बान भरे बेड़ियों हल्या जो भजवान पानी पहलवान लजे मंजिल लगे वया साईं अन्या वधीक जैसे अली रात जो जागे डीह जो अल्लाह जे प्यारे अली है निंड घट कई बियो केरी वसफ यतलू किताब अल्लाह आना अल्लैल व अतराफ अन्नहार रात जे टेम ते मौला अली अल्लाह जो कुरान पढ़ंदो हो डीह जो पढ़ंदो हो लारकाने वारो हाणे कन हेॾे कजो अमाली में शेख सदूक बिहारुल अनवार में मुल्ला बाकिर मजलिसी शरह नजुल बलागा इब्ने मेसम जुल्द नंबर 5 में इब्ने हदीद नजुल बलागा जे शरह में वो रवज ज़हब में जुल्द नंबर सफ़ो नंबर 421 ये सब जा सब शियन जा मुअर्रिख था लिखन त जॾहिं उन दरार हजरत अली जी तारीफ अमीर मुआविया जे सामू कई त अमीर मुआविया जे अखिन मां ज़रो कतार पानी वही रहियो आ